अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु आहियूं, ख़ुशि हूंदा। जीअं तव्हांजे लाइ अॼु बहितरीनु अपडेट खणी हाज़िर थियो आहियां त जेको ड्रामा सीरियल आहे नओं सिंध टीवी जो पंहिंजा वेरी, जंहिंमें कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट कमु कंदा, जंहिंमें से फरज़ंद मलिक खजूर साहिबु जेको डायरेक्टर आहे हिन ड्रामे जो, साईं नूर ज़ौहर लिखियो आहे, जंहिंजो पार्ट 1 मां तव्हांखे पहिरीं ॾेई चुको आहियां सुहिणी सिंध ते, ऐं ॿियो पार्ट आहे। ऐं अॼु वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में वरी कहिड़ा नवां आर्टिस्ट जेको अदाकार ऐं आर्टिस्ट अदाकारा कमु कंदा, ऐं उन्हनि जा वरी कहिड़ा कहिड़ा नाला आया। सो वीडियो अॻियां तव्हांखे नाला ॿुधायूं था। असांजी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। त चैनल ते नवां आहियो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो। चैनल खे सब्सक्राइब करण सां तव्हांजो बैलेंस कोन वेंदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। सिंध टीवी जे नए मेगा सोप सीरियल ड्रामे में पहिरीं नंबर ते मंज़ूर मुराद, ऐं ॿिए नंबर ते जेको आर्टिस्ट आहे रिमशा शहज़ादी, ऐं टे नंबर ते इरफ़ान शेख कास्ट थी चुको हिन ड्रामे में। सो मूंखे त ॾाढी ख़ुशी थी, इरफ़ान शेख हिन ड्रामे में कास्ट थियो आहे। ऐं चौथे नंबर ते आहे एजाज़ मल्हा, जेको ज़हर ज़िंदगी में तव्हांखे हाकिम ख़ान जे कैरेक्टर में तव्हां ॾिठो हूंदो, ऐं दोलाब में अली ख़ान जे किरदार में तव्हां ॾिठो। ऐं उन खां पोइ आहे ऐं सना रज़ा बि हिन ड्रामे में आहे, जेको मोहब्बतनि जे माॻ में से निसार शाह जी घरवारी खैरी जे कैरेक्टर में, ऐं ज़हर ज़िंदगी में रबन ऐं राणे जी माउ जे कैरेक्टर में हुई। ऐं आज़म मैंगल बि हिन ड्रामे में कास्ट थी चुको। सो इहे अॼु जे कास्ट में शामिलु हुया जेके तव्हांजे अॻियां मूं रखिया। अञा बि घणा रहनि था। एस भट्टी आहे जेका, हिन जो बि इंशाल्लाह हिन में किरदारु ॾिसूं था मिले थो या न। ॿियो नंबर ते साईं निसार शाह बि आहे, असद कुरैशी बि आहे, ऐं उमीद अली कलोड़ साहिबु उहो बि आहे। ॾिसूं था हिन में कहिड़ा कहिड़ा कास्ट थियनि था। जेके बि थींदा तव्हां लाइ वीडियो ॾींदासीं इंशाल्लाह। दोस्तों, सो असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ख़ुदा हाफ़िज़, वरी कंहिं नई वीडियो में मिलंदासीं इंशाल्लाह। तव्हांजे लाइ तमामु बहितरीन खां बहितरीन अपडेट खणी हाज़िर थींदासीं इंशाल्लाह। जेकी बि कास्ट एंड ड्रामे में थींदी सो तव्हां लाइ वीडियो ठाहे खणी ईंदासीं इंशाल्लाह। बाक़ी तव्हांखे अगरि अदाकारनि जे फिल्मनि जे बाबति ॼाण खपे त इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते मूं वीडियो अपलोड कया आहिनि, जंहिंमें असद कुरैशी आहे, साईं निसार शाह बि आहे, हाजन तेवणू हाजन प्रेमी साहिबु बि आहे, ऐं अब्बास ॻोठाणू। हिननि जा जेके ड्रामा टोटल फिल्मूं केतिरियूं आहिनि, अॼु ताईं केतिरियूं फिल्मूं कयूं आहिनि, टोटल फिल्मनि बाबति लिस्ट मूं ठाही अपलोड कयो आहे। जीअं तव्हां ॾिठो त उर्दू अदाकारनि जा या ड्रामा या फिल्मनि जे बाबति लिस्ट हूंदियूं आहिनि, ईअं इन सिंधी अदाकारनि जी हिकु मूं महिनत करे तव्हांजे लाइ वीडियो ठाहिया आहिनि। सो उहो बि ज़रूरु ॾिसिजो। अगरि तव्हांखे पसंदि अचनि त तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अगरि कंहिं नवें अदाकार जे बाबति तव्हांखे ॼाण खपे त उनजे बाबति बि असांखे ज़रूरु चइजो, त जीअं असीं उनजे लाइ वीडियो ठाहे अपलोड कयूं। असांजी महिनत आहे जेको तव्हां ॾिसो था, ऐं पंहिंजा रिव्यू ज़रूरु ॾिजो तव्हांखे कीअं लॻनि था असांजा वीडियो। बाक़ी रमज़ान जे महीने में थोरो लेट थी वेंदा आहियूं वीडियो ठाहिण में, ऐं वीडियो बि हक़ीक़त ऐं रियल हुजे, सची हुजे। बाक़ी कूड़ियूं वीडियो ठाहे तव्हांजी दिलि खे आज़ारु नथा करणु चाहियूं। जिते सची ॻाल्हि हुजे त उहो बि तव्हांखे ॿुधायूं, ठीकु आहे न दोस्तो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु, मौला मदद।